सिंधी संत थिया संत वताया फ़कीर, उहे भी अलमस्त फ़कीर थिया। कई संतन जा प्रकार अलग हुंदा आहिनि, असांजी ताक़त न आहे उन्हनि खे सुञाणे सघूं। कई संत महात्मा हूंदा आहिनि 4 बजे उथी सनानु कंदा आहिनि, राति राति जागंदा आहिनि। कई संत हूंदा आहिनि 10 ताईं सुम्ही पवंदा आहिनि। हा, तव्हां चवंदो हे त कोई नास्तिक माण्हू आहे 10 ताईं सुम्ही पियो आहे, दुख खाई वेंदो। तव्हांखे ख़बर आहे सॼी राति जागियो हुजे, उहो 8 बजे सुम्हियो हुजे। असां परीक्षा करे सघूं त पोइ संतनि खां वॾा त असां ई थी वियासीं। त इहो भुलिजी वञूं भाई कि असां परीक्षा करे सघंदासीं। संतनि में बि कई श्रेणियूं हूंदियूं। हरे राम हरे कृष्ण हे हरे हरे। त वताया फ़कीर बि अहिड़ा दरवेश हूंदा, मौजी हूंदा। सभु भॻवान जी पूजा करण वारा न हूंदा आहिनि। कई भक्त हूंदा आहिनि सख्य भक्ति वारा बि हूंदा आहिनि। सम्झो था न, भक्तीअ जा बि अलॻि अलॻि भाव थींदा आहिनि। यशोदा मैया जी वात्सल्य भक्ति हुई त भॻवानु पुट बणिजी आहे। त हाणे माता पुट खे डांटे बि सघे थी, धक बि हणी थी सघे, उहो बि प्रेम आहे। उनखे पाप थोरी न लॻंदो, पाप न लॻंदो, उल्टो भॻवानु वधिजी वियो, भॻवान खे भउ थींदो। स्वामित्व वारी भी भक्ति आ कि भक्त सेवक बणिजी वञे, भगवान स्वामी बणिजी वञनि, उते अपराध थींदो। अगरि भगवान खे घटि वधि ॻाल्हाए कुझु चए, सेवक खे अधिकार कोन्हे। सेवक खे कॾहिं मन जी मर्ज़ी हलाइण जो अधिकार कोन्हे। सभिनि खां सेवक धर्म ॾाढो कठोर आहे। भरत महाराज अपनायो, ॾिसो मन जी केॾी इच्छा हुई कि मां ज़िंदगी भर हली वञा काॾे बनवास में और राम जी राज कनि। राम जी चवनि था न, मुंहिंजी ख़ुशी न आहे। दिलि ते पत्थर रखी करे वापसि वञिणो पियो। उनजे लाइ राज हलाइण ईअं थियो कि ॼण ओहो बनवास खां बि कठिन जीवन। लेकिन कुझु चई नथा सघनि, चवनि था मां सेवक आहियां न, उहो स्वामी। मां कीअं पंहिंजे मन जी मर्ज़ी कयां, उहो सेवक आहे। हो मुंहिंजा स्वामी, हो जीअं चाहींदा तीअं ई थींदो। सभिनि खां कठिन सेवक धर्म। पर ॾिसो भाई, उते ई कोई सख्य धर्म आहे। अर्जुन महाराज मित्रता वारो बि धर्म कयो त हुजत करे ॻाल्हाईंदा बि हुआ। बालक गोविंद दोस्ती कई त हिकु बार चमाट हणी छॾी भॻवान खे, 3 लोक ड्रिजी विया। लेकिन भॻवान उन ते पाप न हयो कि छो जो हिन मूंसां सख्य धर्म निभायो आहे। चओ हरे राम हरे राम। दोस्ती वारो प्रेम, सखा वारो। त दरवेश जेके हुया अलमस्त फ़कीर वताया महाराज, उहे बि भॻवान सां हुजत करे ॻाल्हाईंदा हुआ। अहिड़ो प्रेम हुयो फ़कीरीअ में उन्हनि जो। भॼन कंदा रहंदा हुआ। भॼन कंदे कंदे हिकु ॾींहुं दाल सीधो ख़तमु थी वियो। माता चिलाइण लॻी, सॼो ॾींहुं भॼन थो करे, जीवन भर सत्संग ते वेठो आहे, हटो कटो जवान माण्हू कमु नथो करे, भॼन थो करे। हा, हिननि संतनि बिगाड़े रखियो आहे तोखे, संतनि सां मिली करे बर्बादु करे छॾियो अथई। अहिड़ा अखर जॾहिं चई त चई मां ॾिस संतनि खे कुझु न चओ, मां पंहिंजे मन सां भॼन थो कयां। अरे जंहिंजो भॼन थो करे तोखे छा ॾिनो अथई उनखे? हा, कहिड़ा महल ॾिना अथई? अरे त महल मां उन खां घुरिया काथे? मूंखे महल खपनि ई कोन, मूंखे झोपड़ी खपे, इन में ख़ुशि आहियां। भली सुहावी छापरी जामे गुण गाए। मां चवण लॻी ठीकु आहे ठीकु आहे, इहो ज्ञान न ॾे, दाल सीधो आहे हिते। अगरि तूं हुनजी भक्ति थो करें, तोखे दाल रोटी नथो खाराए सघे त पोइ छॾ न उन भॻवान खे, महिनत कर, मज़दूरी कर। हाणे दुख लॻो वीचारे खे, जीअं मां सही थी चए कि अगरि मां उनजो भॼन थो कयां। ऐं गीता में, गीता त पढ़ंदा ई हा वताया फ़कीर, ऐं गीता में भॻवानु चवनि था पिया त योगक्षेमम वहाम्यहम, कि जेको मुंहिंजो भॼन कंदो, भक्ति कंदो, मूं ते भरोसो रखंदो, जीवन मूंखे अर्पण कंदो, त उनजो योग क्षेम, उनजो जीवन, उनजी ज़िमेदारी मां निभाईंदुमि। वहाम्यहम यानी मां निभाईंदुमि। त पोइ इहे छा वचन कूड़ा थिया? घर खां निकिरी आयो, माता खे न गड़बड़ लॻे, ॿाहिरि मैदान, खुले मैदान में, जंगल में अची करे ऐं जो भॻवान खे चिलाइण शुरू कई, हे प्रभु, हे गोविंद, तोखे क्यास नथो अचे, तरस नथो अचे? इहा हालत तो करे भक्तनि जी। छा घुरियो आहे तोखां? राशन नथो ॾे, सॼो ॾींहुं मज़दूरी कयां मां, मज़दूरी करे हली थो अचां, 2-3 कलाक तुंहिंजो भॼन मन में वणी वियो आहे, भॼन थो कयां।
या तो चओ मुंहिंजो भॼन बंदि कयो, कुझु न मिलंदो उन्हनि में, तोखे रोटी बि न मिलंदी, बुख मरणो पवंदो तुंहिंजे भक्तनि खे, तॾहिं भॼन कयूं तुंहिंजो। एॾो भॻवान खे चिलायईं ऐं आख़िरी में चयईंसि ॿुध, सिधे हिसाब सां चवां थो प्रभु, अधु किलो असांखे खपे खंडु खपे, अधु अधु किलो हे सामान खपे, ॿ ॿ टे टे किलो असांखे अटो खपे, कणिक खपे, चांवर खपे। कुझु ॾींहं हली वञे, माता झगड़ो थी करे पई, काई ॻाल्हि सम्झंदा कयो हरूभर, अहिड़ी ॻाल्हि न आहे, भॻवान खे थो चए। और चई करे घर न वियो, चुपचाप संतनि वटि हली वियो सत्संग करणु, ऐं चिल्लाई बि भॻवान खे, वरी हुनजो ई भॼन करणु हली वियो। वापसि आयो त विच में सत्संग में वियो त श्री कृष्ण भॻवान उनजे लाइ वॾी बैलगाॾी भरे करे वॾा वॾा सामान खणी आ, बोरा बोरा भरे खणी आ, सीधो सभु खणी आ, जेको न घुरियो हुई उहे बि पहुचायसि, एॾो भरियसि कि माल खुटे ई कोन बिल्कुलु। वापसि आयो शाम जो त हाणे अम्मा ॾाढो प्यार सां पई ॻाल्हाए, अरे बताया फ़क़ीर, इहा कर्ज़ खणी आवां छा? चई न अम्मा छा थी वियो? चई कंहिंखां घुरी आवां या कंहिंजी दुकानु ख़ाली करायो आहे? अरे तूं हमेशह चिल्लाए छो थी? ॻाल्हि त ॿुधाए, तोखे मां माप ॿुधाई न, अधु अधु किलो, हिकु किलो, अधु किलो। हा त हे ॾिस, कोठी खोले ॾेखारियईं त हैरान थी वियो, हिते त बोरा बोरा भरियल पिया आहिनि। हे छा आहे? एॾो सामान छो घुरायो अथई? चई मुंहिंजो मित्र आहे न, मुंहिंजो दोस्त आहे, उन मोकिलियो आहे, ॾाढो सुहिणो हुयो, जेको बालक ॾेई वियो हिकिड़ो, गाॾी भरे छॾियो आहे। उन बि ईअं चई कि हा मुंहिंजो मित्र आहे, ऐं मां हे छॾे थो वञांसि पियो, मां पाण ई निपटंदोमांसि हिसाब किताब। त हे एॾो सामान कीअं घुरायो अथई? चई न न, मां त ओतिरो ई चयोमांसि अम्मा, जेतिरो अधु किलो हिकु किलो तूं चए, पोइ हे हेॾा कई गुना वधीक सामान कीअं आयो आहे? चई मुंहिंजे अधु किलो जी नाप अलॻि आहे, उन जे अधु किलो जी नाप अलॻि आहे। वताया फ़क़ीर चवनि था, हे मुंहिंजे नाप जे अनुसार न ॾेई वियो आहे, उहो पंहिंजे नाप जे अनुसार ॾेई वियो आहे, उनजी नाप ई अलॻि आहे। तॾहिं चवनि था, दरिया दूषण दास में नहीं राम में दोष, जन चाले हिकु पावड़ो, पावड़ो यानी हिकु पेर कोई वधाए, जन चाले हिकु पावड़ो तो हरी चाले 100 कोस। 100 कोह, हिकु कोह में 3 किलोमीटर थींदा आहिनि। चओ हरे राम। ॿुधायो काथे काथे चवनि था, जो तू आवे एक पग तो मैं आऊं 1000। हाणे ॿुधायो त भॻवान जे ॼण जी नाप ई अलॻि आहे। भॻवान चवनि था, जॾहिं मां बलीअ खां वरितो त मां 52 ठही आयुमि, 52 आङुरियुनि जो वामन, ऐं जॾहिं वरितोमांसि त कीअं वॾो थी करे वरितोमांसि। लेकिन भॻवान वरितो न, भॻवान त ॾिनो ई उनखे, उन ते कृपा ई त करणु आया। अॼु बि सुतल लोक में राज करे रहिया आहिनि, वरी स्वर्ग जा राजा बि उहे ई ठहण वारा आहिनि, अॻिले स्वर्ग जा इंद्र उहे ई ठहंदा। त भॻवानु ॾिनो की वरितो? ॿुधायो, भॻवान त केवल ॾींदा आहिनि। तॾहिं चवनि था, भाई उनखे न विसरो जेको तव्हांखे सदा यादि थो रखे, जे घाल न भाने, कण जेतिरो बि जेको तव्हांजो परिश्रम महिनत सेवा अजाई न विञाईंदो, सो कीअं विसरे जे किया जाने। उहो कीअं था विसारियो भाई, उहो कीअं भुलिजे असांखो, जेको असांजो हे जन्म न, करोड़े करोड़े जन्मनि जा हिसाब किताब भॻवानु ॼाणे थो, सभु उनखे पतो आहे। चओ हरे राम।